परेल पांची गाल ते कायम रह जा। मां सुभाणे मीर वारन के बुलाया तो जे चोर मीर आए त पोए अगियो पोयो कसरू कर दमास। मीर आए मो यो परू भेटी दो पेरा अदारे सजो न्यापो आयो है तजी की भी करे पेरा भेटी। न्यापो मोकिलियो थई तू या चरवन जो अया दा तू मां शहर तो वना रात इन परू को भी हाल हवाल वठणो आ। मां सुभाणे वेंदुस पर दा मुझे पेरे छा थी अञा इन काबिली ना है परू जो तुझो पेरो खोटे कढे। परू के शक्का मुझे पेरे दे पक्का थस। ठीक आ दा बुध थोड़ो चाल मटाए जाई। बेफिक्र रहो दा। अच्छा तेरा चंगो अदा माशाल्लाह। समझा ना? हाँ ये वाला मीर है ना कौन पोतो आ? न्यापो ॾेई आयो आहियां ईंदो हूंदो। मीर सां गॾु ॿियो पेर कंहिंजो हो? रसा चोर नओं थो लॻे आहे मुश्किल पर कोशिशि कंदुसि त पहिरों कढी ॾींदो सां। सलाम बोतार। वालेकुम सलाम। न पोइ हीउ छोकिरो आयो उहो बि पहुची वेंदो। तव्हां पंहिंजी कार्रवाई शुरू कयो। ॿुहारो खंजा तुर सफ़ाई करे थो तोरे। कमदार परे लगे चलो मुंह परते करे करो मुंह परते कर। मगर ये दे टई पेरा परेल छा थो समझी? रसा बाना शक्का है अरो गोदा बथे तो चढ़ी वनी से कार्रवाई असी पाणे कंदासूं। मूंखे पक्को सबूत घुर्जे। समझा ना? हुन पेरे लाइ त मां कुझु कोन थो थी सघां बाक़ी ही पेर सोराना मीर जो ई आहे। पर हिन जे लाइ तूं सोराना थो चई हुन लाइ तूं पक नथो ॾी छो? हुन ते पहिरियों हिक ॿिए जे मथां चढ़े थो। चिटो न आहे ही चिटो आहे। या पक थी ते पेर मीर जो? हा बोतारा तॾहिं त मीर नटाए वियो।
केतिरो न ठाहींदो वरी सुभाणे रईस मिठल खान पाण खे अलाए छा थो सम्झे उनखे जवाननि जा हथ लॻा ई कोन हुआ हाणे ख़बर पवंदसि त ॿेली मुल्क में अञा के जवान आहिनि मोटाए ॾांद ॾिसां कीअं थो मोटाए ॾांद हाणे ख़बर पवंदसि त घणे वीह सवा मीर खान सां थो फिटाए मिठल माणे घर आहे न अम्मा भैया वहां ते कपड़ा धोण पुपणे त हूंदो घर में न बाबा त रेसी उता कते वियो अरे अब्बा सदको वञई मां हे कम त हिकिड़ो कर अचे हे पैसड़ा वठो इहो वञी खंडरो पती त वठी आणे ॾे न मासी मां दुकान ते न वेंदुसि छो अब्बा दुकानदार जी को तोड़े ओधर बीठल आ छा न अम्मा मारींदी चई भैया घर खे अकेलो छॾे वञ त टंगू भञंदी साईं अरे अब्बा मां तुंहिंजे घर जो समाव कयां थी न तने मां न वेंदुसि अरे छोरा वॾो कोने भागो आहे हाणे हीअं कर जो इतो रुपए जी शइ खणी तूं बि वठ जाए ठीकु आहे मासी तूं दर ते बीह जाए अंदर न वञ जाए कोन थी वञा पई अंदर अब तव्हांजो कचो सोन पियो आहे घर में मतां मां खणी वञा वञ हाणे तूं तकड़ो वञ मैची अंदर घल न वञ जाए बरो त तव्हांखे ठाहे थी ॾियां मां मासी अंदर त कान वई आहे न छो अबा अम्मा झले वई आहे त भले सॼो ॻोठु अंदर अचे पर खेरा खे दर ते बि बीहण न ॾिजांइ अबा अल्लाह हयाती ॾींदुई दुआ कर खैरा जे सिर जो खैर हुजे बाणे त मिड़ई पई थी मूं ते सड़े सो पई सड़े बाक़ी मां त पंहिंजो कमु करे वियसि इहो अबा अल्लाह हयाती ॾेई माणे घर अचे त तूं घड़ी खन घर खां टरी वञ जाए हा छो मासी इहो अबा माणे जे मथां थई गए भात जो असर अजायो ईंदी त पादर हणंदई बचड़ा मुंहिंजी सलाह वठे न त
त जीअं ई तोखे सॾु करई त हीअं बसि भॼी वञ जाए असली मुंहुं न ॾिजांसीं हाणे मां हलायां थी न दंदन जी को तो सुभाणे आ न हा कानू सुभाणे आ पोइ त रस जी मिट्टी पली थी वई छो रस जी मिट्टी पली थींदी कानू हिन साल न त आईंदा साल दुश्मन जी दांगी भञी ॾेखारींदासूं फिलहाल त रस जो दांगीअ सां मुंहुं कानू ज़बान संभाले ॻाल्हाए कानू तड़ड़े कुकड़ भड़कियूं छॾे ॾे ऐं जंहिंजे कुल्हे ते तूं कुॾी थो न उहो कुल्ह ई कढाए छॾींदोसीं पोइ छा कंदे हा हरकत न तूं ग़रीब हिकिड़ो सहे जी खल ई उन खल में रह त सुठो अथई कमदार गुज़ार तूं न ॾे ॻाल्हि सिधी कर ॻाल्हि त ॿुध न ॿुड़ू इहो मीर आयो आहे न त अञा शहर आ न ॿुयो थरी ठॻियां हे जो कंधो लोॾी थो छॾे ॾे रस न्यापो अथव ॿिन्ही भाइरनि ॾे त सुभाणे पहिरीं वटि पहिरां भेट अथव ऐं सुभाणे कहिड़ी हालत में अचिणो अथव कमदार सुभाणे ॾांदनि जी पग आ वरी बि कोशिशि कंदासीं अचण जी उहा पग त तुंहिंजी 12 बजे ख़तमु थी वेंदी ठीकु आहे तव्हां परेल खे विहारे छॾिजो अदा सुभाणे अची वेंदो तव्हां पल खे विहारे छॾिजो अदा सुभाणे अची वेंदो अदा तुंहिंजो नवाब हा अरे ग़रीब जा ॿार कुझु सुधरो सुठो अथव मरी वेंदो जेलनि में सड़ी वेंदो ॿुधाए थो छॾियांव कानू रात परियल जी महिमानी कानू अदा बि चई वियो आहे त हिन परेल वाडीअ जी मरमत करणी आहे ये हा ॾिसां न चांहि प्यार कबिल ही छा ऐं में तो आना रखिया हुआ पक्की निभागी खणी वई अल्लाह ई था त ॾिस ई सभु था हेॾा कया अथसि थाल हिते रखियो हो बागो छोरो बि घर जो ख्याल कोन थो करे शाहिद ओ शाहिद मासी सच पई चए त माणे खे अॻे बाधियो असर भॼ पुट भॼ जेसिताणी बाबा अचे ये छोरो सॼो ॾींहुं गुलेलू खयो वते आहे किथे इहो मार पवे शाहिद छोरो केॾा हो त चीन निभागी मां फाती आहियां पर छॾी ॾिसांसि कोन बि त ॾिसांसि थी सम्झे छा थी निभागी पंहिंजे पाण खे ओ एड़ा ॾींहं मुंहिंजा मौला तो खमा घुरिया एड़ा ॾींहं मुंहिंजा अल्लाह तो खमा घुरिया सम्झे छा मई आना पे पचन ॾाढी पे खुश नजर अची ख़ैर त आहे अड़ी खैरा जे सिर जो खैर हुजे खैरा सदा ई ख़ुशि हूंदी आहे ओहो खुशबू त ॾिसो आनन जी किथां दा थई आना ये आना मुंहिंजो बुड़सो लाहींदो आहे मां पचाए खाईंदी आहियां तूं बि खाईंदी आहे छा न न मूं त मिड़े ईअं ई पुछियो मई माई तुंहिंजे घर त को कड़ब कान्हे आना वरी अलाए किथां आया जेके तरियो पई खाई चयो मां न त मुंहिंजो मुड़सो लाहींदो आहे आना छो तुंहिंजो मुड़सो कोन लाहींदो आहे छा ॻाल्हि ॿुध ख़ैर ही आना मुंहिंजा आहिनि ऐं मुंहिंजे अॻियां वधीक सियाणी न थी त चइबो त मुड़स है कोन लाहींदो आहे तूं लाहींदी आहे आना हे मार पैस जी ज़बान त ॾिस कीअं थी कड़ हलेस तो भाए माई तो साथ ॻाल्हि हैणी रवा कोने नफ्स जी त केॾी मार पवेस का पक्की आहे सम्झियल छा अरे हल महलायती हल अलाए छा थी पाण खे सम्झे नथी मरे पर आया चोरी जा ना करे खाए हा भाई तो ढक्कन में ढुक करे ये जुती लाहे जी आहे न दून जी वडी आ या घर वेठे झेड़ो करण आना मुझे आना हा रखियो वेठी आ कोकड़ जे हेठां अड़ी छो असां खे साह कोन्हे छा पाड़े जो हक आ खाईंदासे
ॾेखारियांसि थी ॾींहं जा तारा। मुआ छेणा बि आला आहिनि, हाणे तारा कढी रखिया अथऊं। जड़ल जी मोहतार। बाबा मीर आयो आहे, उनजी का ख़िदमत चाकरी कर। हाज़ुर मोहतार। मीर तां त सिर्फ़ सदको आहे मोहतार। मीर त असांखे सोनो नक वणी छॾियो। सोनो नक रेस हाणे बेखुटको थी पंहिंजो डांद पग में लाए। अहिड़ो को बि ॿियो डांद न आहे जेको तुंहिंजे डांद खे हाराए। मीर हिन साल पग मुंहिंजे डांद जी हूंदी। भला इहा त ख़बर ॾे मीर खान, डांद डांद रेस डांद वयो गुसजी। ईअं सम्झ त मिठल खे डांद जो पुछ बि हथ कोन ईंदी। जेकॾहिं मिठल जो माण्हू बि मारिजी वञे हा न मीर, एतिरो ॾुख न थिएस हा। पोइ मिठल माठ कीअं करे हो? माठ काथे कई अथई, न चोटीअ जा ज़ोर थो लाहे। वैसे अॼु पेरा भेडा हुई पर मां न वयसि। वरी सुभाणे पेरा भेटी आहे। तेसी मां परेल जी महिमानी करे वठंदुसि। मीर परेल तुंहिंजे पेरे खे अख पूरे बि सुञाणे वेंदो, पोइ तूं छा कंदे? परेल जो बंदोबस्तु करे वठंदुसि। चयमि न रात परेल जी मां महिमानी कंदुसि।